एक शख्स मुल्क में डफेड़ पखेड़न लाए हर लाइन पार करे रहियो आहे। उन शख्स के न मुल्क जी सलामती जो फिक्र आहे न ई मुल्की इदारनि जो। उन शख्स के रुगो इक़्तिदार खां सवाइ ॿियो कुझु नज़र नथो अचे। इदारनि जी बका सां ई मुल्क जी बका आहे। कंहिं बि सूरत में इदारनि ते हमला बर्दाश्त न कंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां मुल्की इदारनि ख़िलाफ़ ज़हर ओगाचण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। संदसि चवणु आहे त दुश्मन हिन भेरे अंदर जे माण्हुनि खां हमला कराए रहियो आहे। इदारनि सां गॾिजी दुश्मन जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं हाणे बि कयो वेंदो। दुश्मन जी उन साज़िश खे बि नाकाम बणाए वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पार्टी कायदीअ नवाज शरीफ सां फ़ोन ते राब्तो। पीटीआई चेयरमैन इमरान खान ते हमले ऐं पाक फ़ौज ख़िलाफ़ बयाननि वारे मामले ते ख़्यालनि जी ॾे वठि। नवाज शरीफ जो चवणु आहे पाक फ़ौज ख़िलाफ़ बयाननि ते हुकूमत पंहिंजी क़ानूनी ज़िम्मेवारी पूरी करे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जा इदारनि ख़िलाफ़ बेबुनियाद ऐं गैर ज़िम्मेवारनि इल्ज़ाम क़बूलण जोगा न आहिनि। पाक फ़ौज इंतहाई पेशेवराणे ऐं मुनज़िम इदारो हुजण ते फ़ख़ुर करे थी। फ़ौज जो हिकु मज़बूत ऐं इंतहाई असराइतो अंदरूनी एहतसाबी निज़ाम आहे। सिपाहियुनि ऐं आफ़ीसरनि जी इज़त सलामती ऐं वक़ार खे निशानो बणायो वेंदो त इदारो पंहिंजे आफ़ीसरनि ऐं जवाननि जो हर क़ीमत ते तहफ़ुज़ कंदो। पाक फ़ौज जो तर्जुमान जो बयान चवणु आहे त हुकूमत खे दरख़्वास्त आहे त मामले जी जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। तहरीक इंसाफ जो लॉन्ग मार्च इमरान खान जी सितयाबी ताईं मुलतवी। ख़बर हुई त वज़ीराबाद या गुजरात में मार्च जो मंसूबो जुड़े वियो आहे। हमले दौरान मूंखे 4 गोलियूं लॻियूं आहिनि। शहबाज शरीफ राणा सनावला समेत 3 माण्हुनि जे इस्तीफ़ा ताईं सॼे मुल्क में एहतजाज कयो वञे। आवाम तयारु रहे, जीअं ठीक थी वेंदसि त ॿीहर लॉन्ग मार्च जो सॾु ॾींदसि। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी अस्पताल में प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जी पीटीआई सरबराह इमरान खान ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त इमरान खान जंहिं मज़हबी जुनूनियत खे हथी वठराई अॼु उन जो पाण शिकार बणियो आहे। तहरीक इंसाफ़ हिन जे ख़िलाफ़ मज़हब जो कार्ड इस्तेमालु कयो हो। अहिड़े क़िस्म जी सियासत जी नवाज़ लीग सदाई मुख़ालफ़त कई आहे। चीन ऐं सऊदी अरब पाकिस्तान के 13 अरब डॉलर जो पैकेज फराहम करण जी बख़्तियारी ॾिनी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त हलंदड़ माली साल चीन कर्ज़ रोल ओवर करण समेत 8.8 अरब डॉलर जी मदद कंदो। सऊदी अरब जे तरफ़ां बि 4.2 अरब डॉलर जी वाध रक़म ॾियण जो इम्कान आहे। कोटड़ी में नीगरीअ सां मुबैना तौर इज्तमाही लॼा लुट मुतासिर नीगरीअ जो मेडिकल चेकअप कराए वियो। रिपोर्ट जारी न थी। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि घर में घिड़ी धीउ खे ज़्यादतीअ जो निशानो बणायो आहे। इंसाफ़ फराहम कयो वञे। मुतासिर नीगरीअ जी माउ जो बयान। रते देरे में बस स्टैंड वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान मारिजी पियो। 28 वरीअ जे मक़तूल आशिफ़ फैसल जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। वाक़े खां पोइ जवाबदार सिलाई सां फरार। पेरूमल वेझो ज़मीन जे पुराणी तकरार तां मरी बिरादरी जी बिंदुरियुनि विच में झेड़ो। हिकु ॻोठाणो गोलियुनि जो खाध बणिजी वियो। हिकु ॼणे जे वाजिब खां पोइ धीरुनि विच में छिकताण केस। सिंध जे बरसात ऐं ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। जोंगल भरिसां मलेरिया विघे मासूम बालक अब्दी निंड सुम्ही पियो। 2 वरियनि जे फरहान शेख जे विछोड़ ते संदसि वालिदैन बेहाल। सखर जे मियाड़ी रोड वारे इलाइक़े में फ्लैट मां लाश। नवाबज़ादो बुगटी 2 ॾींहं खां गुम हो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। वासियुनि जो मौक़िफ़। पोइ नवाकिल भरिसां नौजवान जो लाश उथायो। सुहेल चांडे जे नाले सां सुञाणप। लाश अस्पताल मुंतक़िल।
हैदराबाद जे जुगराती पाड़े में ट्रेन जो टक्कर लगण जे नतीजे में नौजवान नज़र जो शिकार। हदबंदी तकरार सबबि पुलिस लाश अस्पताल मुंतकिल न कयो। ईदी रज़ाकारनि पारां बढ़े अस्पताल नियो वियो, सुञाणप न थी सघी। कंथकोट जे शहरी जी पाक फौज जी हिमायत में रैली। शहरी इताद ऐं अमन कमेटी जे सॾ ते सभी शहरी क़ौमी झंडा खणी रस्तनि ते निकिरी आया। पाक फौज जिंदाबाद जा नारा। मुल्की इदारनि खिलाफ़ साज़िशूं कंदड़ अंसरनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई जी घुर। ICC T20 वर्ल्ड कप में इंग्लैंड ऐं श्रीलंका आम्हूं साम्हूं। लंकन टाइगर्स जी इंग्लिश टीम खिलाफ़ बैटिंग जारी। श्रीलंकन बैट्समैन कोसल मेंडिस 18 रन ठाहे आउट थी वियो।